हिकिड़ी ख़ुशबू थी आहे पेट में। साईं ये भला जन्नत त मिलंदी न? अल्लाह जे रसूल जे हुक्म जे मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारींदे त जन्नत मिलंदई, शैतान जे दग ते हलंदे त असुल कोन मिलंदई। इहा ॻाल्हि आहे। मां साईं बसि दुआ कयो मूंखे, मां दुआ कयो मां साईं बसि अम्मा जी ख़िदमत कंदुसि, हा ऐं निमाज़ पढ़ंदुसि साईं। बसि अम्मा जी ख़िदमत सां जन्नत मिलंदी। जन्नत मिलंदी ई माउ जी ख़िदमत सां। जेको माउ खे रंजाईंदो चाहे केॾो बि वॾो माण्हू थी वञे उनखे जन्नत न मिलंदी। जन्नत अलाह साईं माउ जे पेरनि में रखी छॾी आहे। माउ जी ख़िदमत सां ई तोखे जन्नत मिलंदी। हा माउ जी इज़त कंदो कर। मां कंदो आहे इज़त साईं माउ जी। हा अम्मा खे पंहिंजी खे सही सही ॿुधायांव न, मां अम्मा खे माना चवंदा एॾी प्यारी अम्मा आहे, अम्मा न आहे पर माधुरी आहे मुंहिंजे लाइ साईं। हाणे हिन ते मां जवाब करणो